खबर ॾियूं वज़ीर आज़म शहबाज शरीफ़ सां वफ़ाक़ी वज़ीर शाज़िया मरी मुलाक़ात कई आहे। मुलाक़ात दौरान शाज़िया मरी पारां वज़ीर आज़म खे बेनज़ीर इनकम सपोर्ट प्रोग्राम बाबति ब्रीफिंग ॾिनी वई आहे। मुलाक़ात दौरान मुल्की सियासी ऐं माशी सूरतहाल ते बि ख़्यालनि जी ॾे वठि कई वई आहे। वज़ीर आज़म शहबाज शरीफ़ टारगेटेड सब्सिडी लाइ हिकमत अमली जोड़ण जी हिदायत कई। उन मौक़े ते ॻाल्हाईंदे वज़ीर आज़म शहबाज शरीफ़ चयो त यकीनी बणायो वञे त सब्सिडी मुस्तहिक़ माण्हुनि खे मिलंदी। अवांखे हिकु भेरो ॿीहर आगाह कंदा हलूं। वज़ीर आज़म शहबाज शरीफ़ सां वफ़ाक़ी वज़ीर शाज़िया मरी मुलाक़ात कई आहे। मुलाक़ात दौरान शाज़िया मरी पारां वज़ीर आज़म खे बेनज़ीर इनकम सपोर्ट प्रोग्राम बाबति ब्रीफिंग ॾिनी वई आहे। मुलाक़ात दौरान मुल्की सियासी ऐं माशी सूरतहाल ते बि ख़्यालनि जी ॾे वठि कई वई। वज़ीर आज़म शहबाज शरीफ़ टारगेटेड सब्सिडी लाइ हिकमत अमली जोड़ण जी हिदायत कई। उन मौक़े ते ॻाल्हाईंदे वज़ीर आज़म शहबाज शरीफ़ चयो आहे त यकीनी बणायो वञे त सब्सिडी मुस्तहिक़ माण्हुनि खे मिलंदी।